नवाबशाह में संगदिल पीउ पंहिंजे नौजवान न्याणी खे काती सां कुही क़त्ल करे छॾियो आहे। सुई गैस स्टाफ वटि ज़ालिम वहशी जवाबदार ग़ुलाम सरवर भट्टी कारें जे इल्ज़ाम हेठि पंहिंजे 17 वरहनि जी नौजवान न्याणी कौसर फरज़ाना खे तेज़ धार वारे छुरी जा वार करे बेरहमी सां कुही क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची मक़तूला जो लाश नवाबशाह जे PMU इस्पताल आंदो, जिथे कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद मड़ वारसनि हवाले कयो वेंदो। जनत पुलिस वहशी जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप में बंदि करे छॾियो आहे। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे नवाबशाह खां, जिते बेरहम पीउ पंहिंजे 17 वरहनि जी नौजवान न्याणी कौसर फरज़ाना खे काती सां कुही क़त्ल करे छॾियो आहे। ॿुधायो वञे थो त जवाबदार पंहिंजे न्याणी खे कारें इल्ज़ाम हेठि छुरियुनि जा वार करे बेरहमी सां क़त्ल कयो आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची मक़तूला जो लाश नवाबशाह जे PMU इस्पताल मुंतक़िल कयो, जिते कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद मड़ वारसनि हवाले कयो वेंदो। ॿिए पासे नवाबशाह पुलिस ज़ालिम वहशी जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप में बंदि करे छॾियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम नवाबशाह।